अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी वरी अपडेट दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदासीं। अचण वारा एपिसोड हाणे जेका नेक्स्ट एपिसोड आहिनि उन्हनि जी वरी अपडेट दोस्तों हिन नंढिड़े वीडियो में। दोस्तों हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां अॼु क्लियर करे ॿुधाईंदो हलां। हाणे जेको आहे राज़न घटि न कंदो। राज़न जो जेको भाउ मारियो वियो आहे हू अली ख़ान खे मारण जे लाइ बि कोशिशि कंदो ऐं ख़ासि करे मुराद ऐं मंसूर ख़ान ऐं हाशिम मारण जे लाइ बि हू घटि न कंदो। ऐं हाणे अली ख़ान बचंदो कीअं? अली ख़ान खे दोस्तों थी सघे थो त क़िस्मत बचाए। क़िस्मत कीअं? या मुराद को कोशिशि कंदो या वरी सोढल पंहिंजी वरी ग़लती खे सुधारण जे लाइ छाजे करे गुरू परी बि वञी दुश्मन जे दर ते पुगी उन खे सुधारण जे लाइ को न को क़दम खणंदो। पंहिंजे भाउ सौट खे बि ऐं उन ॿिन्ही भेनरनि खे बि छॾाइण जी कोशिशि कंदो। अहिड़े हिसाब सां थी सघे थो सोढल कामयाबु थी वञे हिन चकर पंहिंजी ग़लती सुधारण में। मुराद आसरो लाहे वेही रहियो आहे। जॾहिं उनखे ख़बर पवंदी हुनजी भेण बि ओॾे पुगी आहे दुश्मन जी हथ वर चढ़ी वई आहे। हू पोइ परेशान थींदो सोढल किॾां वियो इहो क़दम कीअं खयो वियो, कहिड़ो क़िस्म सां इहो थियो आहे। ऐं होॾां जेको आहे दोस्तों मंसूर ख़ान तमामु जल्द पंहिंजी ज़मानत कराए निकिरी ईंदो जेल खां ऐं पोइ हू कोशिशि कंदो शाहनवाज़ जो ख़ात्मो कयां ऐं पंहिंजा जेको आहे मुंहिंजे मथां जेका दाग़ लॻा आहिनि उहे मां ख़तमु कयां। ऐं शाहनवाज़ ख़ान इन खे निकिरण जी न ॾींदो, कोशिशि कंदो शाहनवाज़ ख़ान अञा जेको आहे मंसूर ख़ान जे मथां केस हणाईंदो।